अस्सलाम वालेकुम। अज वरी सोना सुखन खणी एक हदीस खणी तहां जे खिदमत में पेश थिया आहिनि। नंढड़ा नंढड़ा सोना सोना बचड़ा वेठा आहिनि। इन्हनि जे लाइ बि सम्झाणी आहे, तहां जे लाइ बि सम्झाणी आहे। जेकॾहिं अॻिते कंहिंखे ॿुधाईंदव त तहां जे लाइ बि शिफ़ा आहे, असां जे लाइ। को अमल कंदो त उहो बि सवाबगार आहे। हाणे इहो सॼो दारो मदार आहे नियतुनि जो ऐं दिलनि जो। त अॼु जो असांजो मौज़ू बि इहो ई आहे, दिलि ऐं नियत, दिलियूं ऐं नियत। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त अल्लाह पाक तव्हांजे सूरतुनि, लिबास ऐं अमल खे न आहे ॾिसंदो, पर तव्हांजे दिलनि ऐं नियतुनि जे तरफ़ ॾिसंदो आहे। हाणे ॻाल्हि आहे इहा त नियतुनि ऐं अमलनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इहो तव्हांखे मां ॿुधायां थी। इन जो जवाबु हिन रीति आहे त असांजा अमल यानी कम त ॾाढा सुठा हूंदा आहिनि, पर नियतुनि में फ़ुतूर हूंदो आहे, लालच हूंदी आहे, लोभ हूंदो आहे। मसलन असां निमाज़ पढ़ूं था, सजदे में त वञूं था, रुकू में त आहियूं, पर नियत में ॿी ॻाल्हि आहे, जेके हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं पियूं फिरनि। ख़ैरात कयूं था, ज़कवात ॾियूं था, पर उन जो पैसो असांजो हिलाल जी कमाई आहे या हराम जी कमाई आहे। जेकॾहिं हिलाल जी कमाई आहे त अलाह साईं क़बूल करे थो। जेकॾहिं हराम जी कमाई आहे त अल्लाह पाक जे आॾो उहे ख़ैरातूं, उहे ज़कातूं कंहिं कम जूं न आहिनि, छो जो उन में हिलाल जो को अंसर शामिल हूंदो ई कोन्हे। जेकॾहिं राह रस्ते में को पयल पथर खणी तव्हां पासे ते रखो था इन नियत सां त मतां को राहगीर हितां लॻे ऐं ठाबिड़जी किरी पवे, त इहो तव्हांजो नेकीअ में शुमार थी वञे थो। इन जे लाइ जेको बि आसानी पैदा कंदो, रब्बुल आलमीन उन जे लाइ आसानियूं पैदा कंदो। इन करे हमेशह चङाईअ जे तरफ़ ध्यानु ॾिजे। भली को जहिड़ो करे वञे, ॿ लफ़्ज़ चई वञे, तॾहिं बि उन जे लाइ बुराई न सोचिजे, छो त बुरे खे हमेशह बुराई नसीब थींदी आहे ऐं अच्छाई करण वारे खे, सुठाई करण वारे खे सुठाई नसीब थींदी आहे ऐं सुठाई सवाबु आहे। इन करे सवाबु कंदा रहंदा कयो। अलाह साईं कंदो त हर इंसान खे इहा तौफ़ीक़ मिलंदी जो सभु कंहिं सां चङाई कंदो, भलाई कंदो ऐं रब्बुल आलमीन राज़ी रहंदो, सभिनी सां भलाइयूं कंदो रहंदो। अलाह साईं मुश्किलनि खां पनाह में रखंदो, आसानियूं ॾींदो, ईमान जी सलामती ॾींदो। वरी ॿियो प्रोग्राम खणी, सुहिणा सुखन खणी, सुहिणियूं हदीसूं खणी, प्यारियूं हदीसूं खणी, नबीअ जा फ़रमान खणी तव्हांजे आॾो हाज़िर थींदासीं इंशा अल्लाह। अलाह साईं सुठी राह ते हलण जी तौफ़ीक़ सभिनी खे अता करे।